सर हिकिड़ो फोटो अदा कजो साईं सां सही है। ओके 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 सर इहा मोहब्बत है तव्हांखे वधाईंदो ख़ुशि कंदो सर मेहरबानी सर ऐसा ऐसा हाँ साईं तव्हां मिली सर तव्हां कढी न साईं मिली साईं मिली सर तव्हां बि सर तव्हां खपे अदा मुर्तज़ा कोन्हे नज़र अचो साईं अचो अचो मुर्तज़ा बात है सर डंडे सां गॾु असां सभु तव्हांजा मुरीद आहियूं चाहींदा मुर्शिदनि जे ख़िलाफ़ पीर वॾेरा लुटनि था लख न सर इहा तव्हांजी मोहबत आहे इहो कमु था वियो कचहरी वियो वियो सर चांहि चई सघंदो था चांहि पींदा हा हा चांहि पींदी न थोरो मस्तो कोन्हे इहो पूरो रखो सर सर ये होते रहो सर इहो तो रखो सर और इजी थी और ये कर आप बस अचो सही अचो अचो प्लीज असां सर 5 बजे वठी तव्हांजो इंतज़ार पिया कयूं त साईं वञींदा त असां बि अहिड़े टाइम ते चांहि जो लेकिन हाणे हक़ीक़त इहा त उहो गुज़रात जा मानी खाइनि था डॉक्टर साहब अदा कैमरा ने पर हेले तो सिंध में से सर इहो रियली ॿुधायांव तव्हांजी जेकी पुरखुलूस महिनत ऐं जज़्बो जेको सिंधियुनि लाइ आहे हीअ असांजो सिर्फ़ जेकी मुलाक़ात आहे हीअ हक़ीक़त ॿुधायांव त मां दोस्तनि खे गाइबाना बि इहो गॾे में चयो मां चयो साईं खे मरीज़ कंहिं घुरायूं छो त करोना लॻो पियो आहे थोरो हालात बहितर थियो अॼु वेठो हुअमि तव्हांजे लाइ दिलि में मूंखे इलाही थो इहे दोस्त वेठा तव्हांखे नंबर मिलायो सही त मां कहा एॾो मूंखे उन ई वक़्तु तव्हां सभु डिफेंस जो मतिलबु डिफेंस में असां जोर में और स्टेट जे शामिल हिकिड़ो वॉशरूम में प्रॉपर ऑफिस न त मां चयो को दोस्त हुजे साईं सां को दोस्त सुठा हुजनि तोखे कंहिं खे वॉशरूम यूज़ करणु हुजे त उहो न करे सघूं जेके काफ़ी दोस्त आहिनि इज़ीली वेठा न आहिनि साईं तव्हां अधु ॻाल्हि था कयो मां तव्हांखे चयो साईं मुंहिंजो घर हाज़िर आहे साईं पियो साईं थो तव्हां मां तव्हांखे साईं मां हाज़िर आहियां त मां ॾिसो को इन चक्कर में न हूंदा त उतां कंहिंजी आहे मां इहो ॾिसो त मेड़ा को कंहिंजो आहे मेज़बान महिमान और चक्कर में ई निकिरो साईं मां मतिलबु तव्हांजे त असां जंहिं प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियूं उहो प्लेटफॉर्म इहो आहे त असां पंहिंजी क़ौम जे लाइ जेको तव्हां स्टेप आउट कयो अल्हम्दुलिल्लाह असां हुन जे करे असां फॉरेन में वेही ॾिसंदा हुआसीं त यकीन कयो त दिलि हिकिड़ो लर्ज़िश वधो हुयो साईं जवाहर साहब असांजो दोस्त आहे असां मिली करे इहो ॻाल्हाईंदासीं त असां इनशाला पाकिस्तान घुरियूं त साईं सां वञी मुलाक़ात कंदासीं ऐं असां इन मसइले राह ते तव्हां सां गॾु बीह रहंदासीं ऐं इन जो इहो हुयो त हींअर लेटेस्ट जेको तव्हांजो जलसो हुयो बबूदर चौक ते असां हुन में गॾु थियासीं लेकिन छा हुयो त इहा हिकिड़ी इंतिहाई असां लाइ ख़ुशाइन ॻाल्हि आहे त असांजे लाइ हिकिड़ो बेलोस शख़्सियत जेका आहे उहा असांजे लाइ पुटु भराई हिकिड़ी जॻह ते कंहिं प्लेटफॉर्म ते बीठी आहे बिलीव कयो त असां सभु जेके इन ई शइ ते गॾु थी करे इहो चयोसीं त इनशाला असां तव्हांजे हिन मसइले राणी कयो इनशाला असां तव्हांखे मोस्ट वेलकम चवंदा असांजे दर ते आहियो ग़रीबनि ते तो हीअ चंदा साहब आहिनि असां सर मां पहिरियां त साईं सखी साहिब जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जंहिं पंहिंजो कीमती कढी करे असांजे ग़रीब में खाने ते साईं जन आया आहिनि असां साईं उन्हनि खे एप्रिशिएट था कयूं त साईं हमेशह
कॾहिं बि क़ौमियत कोन ॾिठी आहे त ही सिंधी आहे पंजाबी आहे मुहाजिर आहे एज़ अ इंसानियत साईं हर जॻह ते हिकु पॉज़िटिव किरदारु अदा कयो जंहिंजे करे उन साईं जे मोहबत जे करे असां अॼु साईं जन खे रिक्वेस्ट कयोसीं ऐं हिन ग़रीब आखाड़े ते असां वटि ख़िदमत में मोकिलिया आहिनि असां साईं जा तमामु घणा सभु दोस्त शुक्रगुज़ार आहियूं ऐं हमेशह रहंदासीं ऐं हमेशह साईं जे पोयां थी असां हर ॾुखे सुठे वक़्त में साईं जन सां साथ ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु थींदो ऐं हमेशह असांखे साईं ते फ़ख़्रु आहे सरकी साहब ते जंहिं हमेशह वॾनि माण्हुनि जी न पर ग़रीबनि जी हमेशह हमदर्दीअ सां गॾु थी उन्हनि जो साथ ॾिनो इहे सभु शयूं फेसबुक ते सोशल मीडिया ते बि साईं जा किरदार ज़ाहिर आहिनि हक़ीक़त पसंदीअ ते ऐं असां साईं सां तमामु घणी मोहबत था कयूं पिया ऐं साईं असांजो सिंध जो हिकिड़ो वॾो फ़ख़्रु आहे ऐं थोरो अॻिते जो ट्राए कोन जीअं आवाज़ सही ईंदो साईं सभिनी खां पहिरियों चना साहब जा लख पूरा तव्हां संगत जा लख पूरा ही ग्रुप जी भेट आहे ऐं हमेशह मां ईमानदारी लाइव था वञूं था ऐं सॼी सिंध ॿुधे त तव्हां मूं क़ौम जो वाक़ुफ़ु न आहे ऐं असां कॾहिं मिलिया बि न आहियूं असां पढ़िया करिया सुठे उन्हनि ते कमु करण वारा ऑफिसर बिज़नेसमैन आहियो ऐं मूंखे ख़ुशी आहे त गुलिस्तान जोहर जैकबाद खां पोइ मुंहिंजो ॿियो घरु आहे जोहर जो इलाइक़ो त मुंहिंजे लाइ जैकबाद आहे वियो साईं वियो सम्झो त जीअं चना साहब जी फोन आई ॿ टे ॾींहं पहिरियां बि मूंखे साईं अप्रोच कयो हुयो त असां कचहरी करणु चाहियूं था त छाकाणि त रोज़ तव्हां जहिड़ा दोस्त जेके मोहबत कनि था गैर मशरूत बग़ैर मफ़ाद वारी त हिननि जी तमामु घणी डिघी फ़हिरिस्त आहे मूं वटि मिलण वारनि जी कोशिशि कंदो आहियां मां मैक्सिमम जेतिरो सां मिली सघां मिलिया अॼु बि चना साहब फोन कई ज़ाहिर साहब त साईं अॼु टाइम कढो मां चयो साईं तव्हां मां वटि हलिया अचो या मां तव्हां वटि अचां थो गॾिजी बि कचहरी बि कयो था मोहबतूं बि विखेरियो पिया त पोइ साईं मूंखे चयो त असां वटि अचो त तव्हां सभिनी संगत खे बि गॾु कई तव्हां दुबई खां आयल सभु दोस्त प्रोफेशनल माण्हू आहियो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे ही मेड़ा का सिंध जी दिलि कराची में सिंधियुनि जा हुजनि मां कॾहिं बि क्वांटिटी जो बिलीवर न आहियां को 100 माण्हू हुजे त पोइ मूंखे वीडियो मोकिले मां अचां क्वालिटी प्रोडक्टिव अप्रोच हुजे असांजी जॾहिं तामीराती सोच सां असां अॻिते वधूं था स्टे फॉरवर्ड त पोइ हिकिड़ा मुस्बत रिज़ल्ट्स अचनि पिया असां बाक़ी तव्हां ॾिठो हूंदो त हज़ारनि जो हुजूम बि कॾहिं कॾहिं रायगान वेंदो आहे माना लाभायत न हूंदो आहे असांजे लाइ पर किथे किथे तव्हां जहिड़ा वेल ऑफ माण्हू वेल कनेक्टेड PR वारा माण्हू इनफरादी तौर ते बि कंहिं फोरम ते वेंदा त सिंधियुनि जो इज्तमाही भलो करे वठंदा त मूंखे इहा फ़ख़्रु आहे अहिड़ी कचहरियुनि ते अहिड़े दोस्तनि ते अहिड़े भाइरनि ते त हाणे जे इलाइक़े में असां वेठा आहियूं गुलिस्तान जोहर में तव्हां यू कैन नॉट बिलीव 62% जी जेका पॉपुलेशन आहे उहा सिंधियुनि जी आहे हिन गुलिस्तान जोहर इलाइक़े में यानी जोहर मोड़ ते असां वेठा आहियूं जोहर मोड़ खां मौसमियात ऐं हे गुलिस्तान जा समूरा ब्लॉक 19, 17, 16, 15, 18 इन खां पोइ 7, 8, 2, 3 ब्लॉक जेके बि ब्लॉक आहिनि गुलिस्तान जोहर जा उन्हनि में 62% ऑन रिकॉर्ड थो चवां मां नथो चवां हिते जेका स्टेट एजेंसी वेलफेयर एसोसिएशन आहे उन्हनि जो सोर्स बि इहो थो चए या जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं हिते कमु कनि पियूं उन्हनि जा जेके अंग खड़ा आहिनि त 62% असांजी आबादी हिते सिंधियुनि जी आहे ऐं उहे सिंधी जेके वेल स्टेब्लिश्ड फाइनेंशियली तव्हां मज़बूत आहियो जंहिंखे असां आम ॿोली में चवंदा आहियूं सरहदी वारा सिंधी त माना तव्हांजा आबाई जेके ज़िला आहिनि उहे हुते बि तव्हां सेट आहियो हिते बि तव्हां सेट आहियो त हीअ इलाइक़ा जोहर जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि हे आम माण्हू अफोर्ड नथो करे सघे जॾहिं तव्हां 62% सिंधी था रहो सालनि खां था रहो वरियनि खां था रहो त पोइ बाबा यूनाइट छो न आहियो पाण में ॿधी छो न आहे धारियो तव्हां ते छो न तरक़ी वेठो आहे दिस इज़ द क्वेश्चन इहो सवाल हमेशह उथंदो रहियो आहे उथंदो रहंदो जेसिताईं तव्हां में ॿधी न हूंदी हाणे जेका असां शऊर बेदारी मुहिम शुरू कई आहे त ही गुलिस्तान जोहर त मां 20 साल पोइ रहां थो ऐं इनफरादी तौर ते रहां थो ऐं डंके जी चोट ते रहां थो त मां कॾहिं गिव अप न कयो आहे मां कॾहिं कंहिं माण्हू जेको हथियार फिटा न आहिनि कया सॼो जोहर तव्हांखे गवाए ॾींदो सिर्फ़ु सिंधी माण्हू न उर्दू स्पीकिंग बि तव्हांखे ॿुधाईंदा असांजा कमु कहिड़ा आहिनि ते माण्हुनि जी अमली मदद कीअं कई आहे ज़ालमनि सां असां कीअं मुआविनो कयो आहे
एमक्यूएम जो उरूज जॾहिं हुयो हिते माण्हुनि खे सेक्टर यूनिटनि ते घुराए नंगो करे कुटींदा उन टाइम असांजी मज़ामत छा रही आहे हे फेसबुक त हाणे शुरू थिया ही जेको फल मिले पियो असांखे फ्रूट रिजल्ट इहे असांजा पुराणा कम थियल आहिनि असांजा अदा जेके दोस्त गैरतमंद आहिनि जोर में पंहिंजनि जी अमली मालकी कंदा पिया अचनि त रंग नस्ल ज़बान ते कॾहिं माण्हू बिलीव न करे नफ़रत पैदा न करे हैरत कंहिं क़ौम कंहिं ज़ात पात जी कॾहिं बि अमानत न रही आहे मीरास को भी माण्हू सिंध धरती खे को भी ॿोली ॻाल्हाईंदड़ सिंध धरती खे मां तव्हांखे मूंखे पंहिंजो सॻो भाउ सम्झे थो धरती जो वारिस करे त उनजे लाइ बि असां वटि इज़त में न सघूं मूंखे हाणे अक्सर जेके फोन अचनि था लाइव पिया वञो त हिन मौक़े जो फ़ाइदो वठनि तव्हांजी इजाज़त सां त जॾहिं खां असां रांझाणी जो मामिलो हाईलाइट कयो जॾहिं खां जावेद भट्टी जो उस्मान मला जो ऐं ॿियनि दोस्तनि सां जितां ज़ुल्म थिए थो बर्बेर थिए थी या कराची जेके फैक्ट्रियूं ज़ुल्म कनि पियूं सेठ या हुते वेठल जेके माण्हू आहिनि त जॾहिं खां असां इहा शऊर बेदार पिया कयूं पहुचूं पिया इस्पार ते फेसबुक ते रखूं पिया सोशल मीडिया ते रखूं पिया हिन सोशल मीडिया टूल खे मुस्बत इस्तेमालु पिया कयूं त पंहिंजनि जो फ़ाइदो थिए त हिकिड़ी अजीब सोच उभरी आहे माण्हुनि में ख़ासि तौर ते असांजे सिंध में त कराची में कंहिंजो बि ज़ाती मसइलो थिए थो रक्शे वारे जो सिंधी रक्शा जो पठान रक्शा सां टकर थो साईं मुश्ताक ज़रिए सां ज़ुल्म आहे असांजी मालिकी कर पठान रक्षो आयो अरे बाबा इहे त रूटीन जा मामला आहिनि तव्हां हिनखे तासुब में नफ़रत जी बाहि न ॾियो नुक़सानु आहे ऐं मां उनजी हमेशह हौसला शिकनी थो कयां भला सोशल मीडिया को अॻु इहे जहिड़ा न पिया थियनि छा मुहाजिरनि जा पंहिंजा सिंधियुनि जा पठान जो पठान सां सिंधी जो सिंधी सां केतिरियूं सिंधी वसंदियूं जिते सिंधी सिंधी सां नथो विढ़े छा हिक ॿिए जा मथां फाड़ियूं था मामूली ॻाल्हियुनि ते त इहा हिकिड़ी तरह हक़ीक़त आहे जंहिंखे तव्हांखे क़बूल करणो पवंदो त हिन फोरम खे मुश्ताक सरकी जी फॉलोइंग खे मुश्ताक जे दोस्तनि खे हिन मूवमेंट खे जेका असां तहरीक हलाई आहे शऊर बेदारी जी हिनखे मनफ़ी इस्तेमालु न कयो ख़ुदा ज़ात जो मसइलो आहे छेड़े जो मसइलो आहे मालिक मकान जो मसइलो आहे मालिक पठान आहे पंजाबी आहे किराएदार सिंधी आहे किथे किराएदार मालिक सिंधी आहे त उनजो किराएदार पठान आहे इहे रूटीन मैटर्स आहिनि हिननि जो क़ौम सां को तालुक़ु न इनफरादियत जो तालुक़ु आहे हा असां ॾिसंदासूं जिते इज्तमाहियत खे असांजे खे नुक़सानु थो पहुचे मनसूबाबंदी तहत माण्हुनि खे दीवार सां लॻाए पंहिंजो असांखे शऊर ॾिनो आला साईं उते हिकिड़ो मिंट बि देरि न कंदासीं कंहिंजे सॾु करण जी बि ज़रूरत न पवंदी रांझाणी सां जेको थियो त असांखे दावत न ॾिनी ज़मीर जाॻनि पिया असांजा ॿियो को सिंधी बेगुनाह क़तल थिए थो असां पहुचूं था हाणे कल्ह खां मूंखे हिकिड़े जोखे साहिब जेको शहीद थियो नौजवान डकैती जी आड़ में मूंखे कल्ह खां इहे मैसेज ॾिना त सुभाणे हिन मामले खे ॾिसूं था इहो छा त जिते ॾिसंदासूं त वाक़ई डेलीबरेटली दानिस्ता तौर ते शौरी तौर ते सिंधियत खे सिंधी माण्हू खे हरास कयो वञे सिंधी माण्हू ते प्लानिंग त ज़ुल्म कयो वञे सिंधी माण्हू खे शहर कराची मां लॻाइण जी मनसूबाबंदी त कोशिशि थिए पई त उते असां दीवार बणिबासूं उते पंहिंजे जी मालिकी जे लाइ अमली तौर ते बीठा आहियूं बीहंदासीं वञी उन में मां तव्हां सभिनी खे सॾु कंदुसि अचो मुंहिंजी ज़ात जो जहिड़ो हुजे मुंहिंजे ॿाहिरनि जो हुजे मुंहिंजे ख़ानदान जो मां कॾहिं को ज़िंदगी में कंहिंखे न चयो अचो न को फेसबुक ते रखियो आहे जंहिं इलाइक़े में तव्हां वेठो हिते इमाम बारगाह जे भरिसां असां 8-5-7 ॾींहं पहिरियों पंहिंजो प्लान पिया सरियां सॼनि खे ख़बर आहे इलाइक़े वासियुनि खे त जेको मुंहिंजे फ्लैट में घिरियो हुयो गुंडो दहशतगर्द उनखे 5 साथियुनि समेत कीअं पर जो निशान बणायो त असां त पंहिंजा कयूं था कमु मुश्ताक सर खे ज़ाती तौर ते पंहिंजो दिफ़ा करण बि ॼाणे थो पर सोचो इहो त हीअ जेके शयूं असां रखूं पिया हीअ जेको फेसबुक ते रखूं पिया जेको पहुचूं पिया इहो माण्हुनि में उत्साह था पैदा कयूं पंहिंजा जेके सुस्त ख़ौफ़ज़दा सिंधी माण्हू आहिनि उहे हाणे दिलेरी तरफ़ वधनि पिया ॻाल्हाइनि पिया गलो पकड़नि पिया नाइजाइज़ी कोई करे थो त गॾु थियनि पिया त असां इहा महिनत कयूं पिया कंदा रहंदासीं हुन जा रिज़ल्ट्स अचनि पिया त इन में जेकॾहिं को नाराज़ थो थिए को रंज थो थिए को तकलीफ़ में थो अचे इनफरादी मसइलनि में त मां सभिनी खे चवंदो आहियां तुंहिंजी कानूनी मदद कंदासीं अदा तो फिलहाल रक्षियारो विड़ियो आहे फिलहाल पठान पंजाबी मुहाजिर विड़ियो आहे त असां तुंहिंजी कानूनी जाइज़ मदद कंदासीं मेरिट ते बाक़ी तव्हां जेको मूंखों तवक़ो कयो था त मुश्ताक की 50 माण्हू हथियार न वठी अचे गुंडागर्दी कंदो त नेवर एवर असां सिंधी पुरमन आहियूं ऐं असांखे इहो शऊर आहे सियासी शऊर आहे ॾिसूं पिया त कंहिंजी नीयत छा आहे धारे थी
ज़रूरी न आहे त हर उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजो दुश्मन आहे। इहो बि ज़रूरी न आहे त हर पश्तून जेको कराची में वसे पियो उहो सिंधियुनि जो दुश्मन आहे। न, ईअं त असां में बि अंसर आहिनि सिंधियुनि में। सिंधी जो दुश्मन आहे। त असांखे मामलनि खे सेंसिटिविटी सां, तमामु मुदबरी सां, तमामु ज़िमेदारी सां अदा करणो पवंदो उन किरदार खे। ॾिसो, ज़रे जी ग़लती जेका आहे न, इहा इज्तमाही काज़ खे नुक़सान ॾेई सघे थी। ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजी होशी ॾियण सां, तव्हांजे इन मसनूई रणनि सां को पठान सिंधी वकोड़ शुरू थियनि त ज़िम्मेवार केरु हूंदो? लामाला मूंखे चवंदा माण्हू त यार हे शर्मंगेज़ी थो करे। तव्हांखे मां फोन ते जवाबु ॾींदुसि त मां तुंहिंजे इंसाफ़ी अमल में न बीहंदुसि, तोसां कानूनी मदद कंदुसि। तव्हांखे उन वक़्तु मुंहिंजो चेहरो, मुंहिंजो नालो गार लॻंदो, छो जो तव्हां जज़्बात में हूंदा फोन करण वक़्तु। तव्हांखे उन वक़्तु ॻाल्हि सम्झ में न ईंदी, तव्हां मूंखे 100 ॻाल्हियूं ॾींदो फोन रखी त नथो अचे मालकी करणु, पर उन जा रिज़ल्ट जॾहिं बाद में ईंदा पोइ तव्हांखे सम्झ में ईंदी शइ त मां कहिड़े सबब जे करे न कयो, मना कयो, सम्झाइण जी कोशिशि कई। त ही शहर अॻे ई माफ़ियाउनि जे वर चढ़ियल आहे। हर माफ़िया जी अख में कंडो सिंधी माण्हू, उहो ब्यूरोक्रेट हुजे, उहो फैक्ट्री जो सेठ हुजे, उहो कंहिं पॉलिटिकल पार्टी जो अॻवान या वर्कर हुजे, सभिनी खां पहिरीं जेका हेटर और सोर्स आहे उहो सिंधी माण्हू आहे। सभिनी खां वधीक जेका नफ़रत माण्हू कनि था असां सां था कनि। त इन सॼे डायनामिक्स खे ॾिसंदे, इन सॼे माहौल में रहंदे, इन सॼे शहर कराची जेको सिंधी जी दिलि आहे, असांखे पंहिंजो स्टेक तमामु तरीक़ेकार सां, तमामु होशियारी सां, तमामु बुर्दबारी सां पंहिंजो स्टेक मञाइणो आहे शहर अंदरि। का बि तिर जी गुथी 100 चोटूं खाईंदी आहे। असां तकड़ उबराए ऐं टलाए कई त घणा तमामु मनफ़ी नतीजा ईंदा। मुंहिंजे लाइ न ईंदा, आम सिंधी माण्हुनि जे लाइ ईंदा। तव्हां सभु पढ़िया कढ़िया आहियो, सुठी उहिदनि ते सर्व था कयो, त तव्हां बहितर सम्झी सघो था त असां कहिड़ी लेवल ते था जदोजहद कयूं, छा जी जदोजहद था कयूं। हिकिड़ी एजेंडा आहे त पाण में सभु गॾु थियो बाय ऑल मीन्स। इहो गॾु थियणु न आहे त को माण्हू मारिजो त 100 ॼणा बीठा थियनि। नो, सोशल वेलफेयर बि कयो पंहिंजनि जी। यूनाइट कयो यार, बोहरी कम्युनिटी, इस्माइली कम्युनिटी मिसाल क़ाइमु कयनि सिंध में रही करे। एॾो मुनज़िम शानदार उन्हनि जो तरीक़ेकार आहे पंहिंजनि जी मदद जो। तव्हां हिकिड़ो माण्हू सरकारी नौकरी में न ॾिसंदा। आगा खानी, इस्माइली, बोहरी कोशिशि कंदा आहिनि पंहिंजनि खे स्ट्रेंथन कनि, उनमें फाइनेंशियली हिक ॿिए जी मदद कनि। रेड़ो वठणु पसंदि कंदो, तव्हांजी नौकरी वठणु पसंदि न कंदो। त असां वटि त कम्युनिटी बेस वॾो निज़ाम आहे। त सिंधी त यार असां पढ़िया कढ़िया शाहूकार माण्हू आहियूं, अज़ीम सकाफ़त तहज़ीब जा असां अमीन आहियूं, वारिस आहियूं। असां ॼमंदे जाम आहियूं। सिंध धरती जी कुख मां जनम था वठूं। असांजे अमल सिंध धरती ते जनम थी ॾे असांखे। असां वटि समूरा वसीला, असां वटि समूरियूं मौसमूं, असांजी हिकिड़ी अज़ीम तहज़ीब सकाफ़त, असां वटि मुंहंनि जो दड़ो। असां त बाबा 5000 साल अॻु बि वेल ड्रेस हुआसीं। असां 5000 साल अॻु बि चमचे सां खाईंदा हुआसीं। त असांखे तव्हां कहिड़ी तहज़ीब था सेखारियो? ही जेके चवनि था अची असांखे सेखारियो, त शर्म अचणु घुरिजे हुननि खे। असां उन्हनि खे दिलनि में जायूं ॾिनियूं। असां उन्हनि खे सेखारियो हाउ टू लिव विथ पीस एंड हार्मनी। असां सम्झायो आहे बाबा मोहबतुनि सां, यकजहती सां, भाईचारगी सां कीअं रहणो आहे। असां सिंधी उन्हनि जा मेंटोर आहियूं, माण्हुनि जा जेके दहशतगर्द आया आहिनि हिते। उहे माण्हू असांखे ताणो ॾींदा त असांखे उन तहज़ीब सेखारे ॿुधी मरण जो मक़ाम हुननि जे लाइ। असां जीअं मूं चयो ॼमंदे जाम आहियूं। असांखे ज़रूरत ई न आहे अहसास कमतरी में वञण जी। सिंध धरती जे चपे चपे जा वारिस आहियूं असां। मां जे दावा सां न थींदो वारसी वारो ॻाल्हि। दुनिया जो जेको बाइला ॿुधाए थो, दुनिया जा जेके असूल आहिनि, कानून ज़ाब्ता आहिनि, उहे ॿुधाइनि था सन्नाफ फाइल केरु। त मूंखे कंहिंजे सर्टिफिकेट ज़रूरत ई न आहे। UPCP वारो अचे, वाना वज़ीरिस्तान वारो अचे, अफगानिस्तान वारो अचे, मूंखे अची ॿुधाईंदो त न कराची तुम्हारा नहीं हमारा है। त मां वरी तव्हांजे इन्फॉर्म कयो कराची तुम्हारे बाप का है, कराची तुम्हारी मां जे हथ में लेकर आई। हे त असांजो शहर आहे। असांखे कोई ईअं चए त हाणे इहो ॿुधण बि बर्दाश्त न कंदासूं। पंहिंजे अमल सां, पंहिंजी ॿधी सां, पंहिंजी शानदार अमली कारकर्दगी सां ॿुधाईंदासूं धारे खे त सिंधी जाॻिया आहिनि। हीउ शहर असांजो आहे।
हाणे हुन धरती ते रेवेन्यू जेको जनरेट थिए थो फैक्ट्री जो सेठ जंहिंजी घरवारी जंहिंजूं धीअरियूं तव्हांजो मुंहिंजो रत ऐं पघर वहाए शॉपिंग यूके यूएसए में था कनि कैनेडा में पसीनो असांजो थो वहे पघर पोरित सिंधी जो धरती असांजी उहो माण्हू असां सां बदमाशी करे इहो उमिरि हाणे बर्दाश्त न कंदासूं मज़दूरी थो करे सिंधी नौजवान 17,500 में 8 कलाक पघर थो वाहे तव्हां उहा बि नौकरियुनि खे पक्ष नथा कयो तव्हांजे अख में पोइ बि कंदो आहे उहे माण्हू छा था कनि जॾहिं फायरिंग थिए थी नौजवान खे केसनि में फिट था कनि उहे स्ट्रीट क्रिमिनल था थियनि मुआशरे खां रिवेंज था वठनि तव्हां त फैक्ट्रियूं था ठाहियो क्रिमिनल्स जूं त असांजो जेको इलीट क्लास आहे सिंधियत में जेको सिंधियुनि जो असांजा जज हुजनि वकील हुजनि इंजीनियर डॉक्टर्स हुजनि बिजनेसमैन हुजनि पॉलिटिशियंस हुजनि यानी द पर्सन हू बिलोंग्स टू डिफरेंट वॉक्स ऑफ लाइफ शुड प्ले द रोल उनखे हाणे किरदार अदा करिणो आहे कीअं अदा करिणो आहे तव्हांजी सिटिंग्स में मुख़्तलिफ़ गॾिजाणनि में उन माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त ही जेके सिंधी आहिनि धरती जा वारिस आहिनि तव्हांखे हिननि जे वजूद खे शहर कराची में तस्लीम करिणो पवंदो जेका हक़ीक़त आहे तव्हां छो मसूमी अंदाज़नि में पाण खे ख़ुशि करण खां असांखे तसवराती दुनिया में वञी जेको आहे दीवार सां लॻायो था पंहिंजी सेल्फ डिज़ाइन वर्ल्ड में नो इनफ इज इनफ हैप्पीनेस हैपन गॉन इज गॉन लेट्स स्टार्ट न्यू जर्नी विद हार्मनी एंड पीस असांजो त इहो मैसेज आहे सभिनी जे लाइ त मां पंहिंजा जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि इधर उहे सोशल मीडिया ते फॉलो था कनि गॾु आहिनि या मुंहिंजी निजी कचरनि जा मुंहिंजा दोस्त आहिनि त मां त हमेशह इहा तलक़ीन कयां न मोहबत प्यार अमन सां असां अदम तशद्दुद जा हामी आहियूं असां हिन मज़हबी हमाहंगी ज़ुबाननि विच में मोहबतुनि जा हामी आहियूं अमीन ऐं सफ़ीर आहियूं हुननि जा असांजे तरफ़ो कॾहिं बि पहल न थींदी असां कॾहिं बि ऑफेंसिव न थींदासीं असां डिफेंसिव रहिया आहियूं पर गॾोगॾु उहे माण्हू इहो सम्झनि त असां अदम तशद्दुद जा हामी ज़रूरु आहियूं पर सेल्फ डिफेंस जो राइट 100 पीपीसी तहत महफ़ूज़ रखूं था कानून तो इजाज़त मूंखे पाकिस्तान जो आहे त 100 पीपीसी तहत जेकॾहिं चनो साहब मुंहिंजी हयाती खसण जी कोशिशि थो करे त मां फायर करनि खे मारियां पंहिंजी हयाती बचाइण जे लाइ त मां वटि उहो राइट महफ़ूज़ आहे त मुंहिंजे अदम तशद्दुद ऐं मोहबती वारे अमल खे कमज़ोरी बि न सम्झो वञे तव्हां हमलो कंदा जवाब मिलंदो असां हमलावर कॾहिं न थींदासूं पर पंहिंजनि खे निंदण को करे कराची शहर में मारण बि न ॾींदासूं इहो बि तव्हां सां वाइदो आहे जेको गुंडो हूंदो बदमाश हूंदो उन्हनि जो इलाज करणु असांखे अचे थो उहो केतिरे बि सवा मुंहिंजे पहिरियों बि ॿुधायो हाणे बि ॿुधाईंदासूं कराची शहर में रही करे भले केतिरी मज़बूत माफ़िया छोड़ण जे को कराची में रेड़ो हलाईंदड़ मज़दूरी कंदड़ ठेलो हलाईंदड़ रिक्शो हलाईंदड़ निंदड़ को न आहे उन सां हज़ारे नौजवान बीठा आहिनि बशर्ते के उन सां ज़्यादती या ज़ुल्म को करे थो त बाक़ी रूटीन जा जहिड़ा मुंहिंजो पंहिंजे भाउ सां थोड़ सां मासा सां बि थींदो आहे पाड़े वारे सिंधी सां बि थींदो आहे डिसएग्रीमेंट हूंदा आहिनि कंट्राडिक्शन ऑफ आइडियोलॉजी बि थी सघे थी मामूली बेस ते बि मथा पाड़े छॾूं पॉलिटिकल बेस ते असांजा कई सिंधी पीटीआई जा सपोर्टर आहिनि कई माण्हू पीपुल्स पार्टी जा आहिनि कई माण्हू जेयूआई जा आहिनि कई माण्हू जमात इस्लामी जा आहिनि त जॾहिं पॉलिटिकल असांखे फ्रीडम आहे कहिड़ी बि सियासत जो हिसो थी सघूं था त डिसएग्रीमेंट इज फिनोमिनल नेचुरल उन्हनि में बि असां ॾिसो था त सिंध जे मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में स्टूडेंट विंग्स हूंदा आहिनि पाण में विढ़ंदा आहिनि त इहो हिकिड़ो कड़ो सच आहे ऐं ज़मीनी हक़ीक़त आहे इनखे नंढे नंढे मामलनि खे कराची शहर में सिंधियत जो नालो न ॾियो ज़ाती जहिड़ा पिया थींदा वरी ठही वेंदा वरी वेंदा पाड़े में जरगो थींदो थाणे वारो विहारंदो त लेट इट गो इन शइ खे वञणु ॾियो हा जिते महसूसु कयोसीं अमल सां त ही दानिस्ता तौर ते बदमाशी बरबरे थिए थी हिसाइण जी कोशिशि कई वञे त उते तव्हां असांजो अमल ॾिसंदा हवा न ॾिसंदा इहो तव्हां सां वाइदो आहे अमली तौर ते बीहंदा त तव्हांजी वॾी महिरबानी संगत कचहरी थी ज़बरदस्त मज़ो आयो हाणे चांहि पीऊं फिनिश कयूं हिकिड़ो मिनट अच्छा